थी दोस्त चवंदा असांजे असांजे मोहसन मसलक अहले सुन्नत जे खिदमतगार सुभान अल्लाह हजरत किबला सैयद साईं नसीर अहमद शाह बादशाह जंजल दुआ जा शेर डाढा तो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तनी फरमाइशा हुआ तवांजे सामू पेश कंदम हां ओ तो तेरे रब जो बागे करम बेशुमार सोहना साईं नसीर अहमद शाह सुभान अल्लाह वाह 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 इते मुके सुभान अल्लाह चवराणी जरूरत ही न पई ता पाण ही सुभान अल्लाह चई वाह वाह मन इना साबित थे तो त अहल बैत सा सच्चो इश्क था हां साईं महबूब जे बचड़न सा सच्चो इश्क ओ तो तेरे रब जो बागे करम बेशुमार सोहना साईं नसीर अहमद शाह तू जा दीवाना गिन कई जान सार सोहना साईं नसीर अहमद शाह ओ सोहना साईं नसीर अहमद शाह सोहना साईं नसीर अहमद शाह तो तेरे रब जो आगे करम बेशुमार सोहना साईं नसीर अहमद शाह तो जा दीवाना गई जान सा सोहना साईं नसीर अहमद शाह सोहने नबी जो बछड़ो ही प्यारा मुर्शिद हुसैन जो हथड़ो थई प्यारा नारे कंबर वारे जी दुआ अथस तो वरी कंबर वारे साईं हिन के दुआ के हे वरी दुजा के दुआ को दो दे हे सैयद जो थोरो तो अथ वने सुनी हक हां सोहणे नबी जो बछड़ो ही प्यारा मुर्शिद हुसैन जो हथड़ो थे प्यारा पो असा आयूं सभई हां हां असा आयूं सभई असा आयूं सभई दुआ जा तलबगार वाह 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 हिन दर तां दुआ न वठंदासीं त ॿियो किथां वठंदासीं बेशक उई ख़बर त अॻिते बि पवंदी साईं जन्नत जा मालिक इहे ई आहिनि तव्हांखे ख़बर आहे जन्नत जे दरवाज़े ते बि इन्हनि जो बाबो मौला अली बीठो हूंदो है सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ असा आयूं सब दुआ जा तलबगार सोहना साईं नसीर अहमद शाह सोहना साईं नसीर अहमद शाह सोहना साईं नसीर अहमद शाह दीन जे कम में माशाअल्लाह हां सुभान अल्लाह बेशक कल कल बि साईं सां गॾु हुयासीं पहिरियों प्रोग्राम होॾे थियो शफ़ीक हासिल चांडे जो ॻोठ में पहिरियों प्रोग्राम वरी उतां साईं चयो हलो होॾे था हलूं खाट वरी ओॾे वियासीं ऐं उन प्रोग्रामनि खां अलावा वरी हर कोई आशिक़ चाहींदो आहे साईं मूं ॾे हलो दुआ जे लाइ हर को चाहे पियो त जॾहिं न ॻोठ में घिटियूं घुमियासीं घिटियूं त हे फ़क़ीर भॼी वियो वञी गाॾी में वेही रहियो सुभान अल्लाह साईं शाबस साईं खे माना असां थकिजी पियासीं असांजो साईं हाणे ॿाहूं ॿधी बीह रहियासीं पर अल्लाह करीम साईं खे कामिल ख़िज़री हयाती अता फरमाए आमीन जेको दीन जो कमु आहे न दीन में जेके मुजाहिद पैदा करण वारो बि पाण अल्लाह हुआ कम भी उहो थो वठे मदीने वारे साईं जी नज़र अथनि यानी सॼो ॾींहुं वरी राति जो प्रोग्राम हुयो हिते पंहिंजो इन मस्जिद शरीफ़ तव्हांजे शहर वारी मस्जिद में वरी राति जो हिते आयासीं असां थकिजी पियासीं पर साईंनि खे सलाम आहे तबियत जी नासाज़ हुजण जे बावजूद बि इहो करम आहे मदीने वारे साईं जो मदीने वारे साईं जी नज़र आहे आशिक़ छा थो चवे ओ सोहणा साईं नसीर अहमद शाह जो हित ऐं उथड़े बेड़ो पार वते जो भाई बैत मते घणी चो सुभान अल्लाह हाल नबी सा यारो जगे जो हित ऐं उथड़े बेड़ो पार वते जो ओ असा है दर्जा आजू हुबोधा तर
असा है दर्जा असा है दर्जा असा है दर्जा आजू हुबा सोहना साईं नसीर अहमद शाह ओ सोगना साईं नसीर अहमद शाह सलमान खास खली शेर लिखो वा सलमान खास खली दिल सा पढ़ो वा सुभान अल्लाह। ओ सलमान खास खली शेर लिखो वा सलमान खास खली दिल संभड़ो ओ आयो पंजतन सा आगे पंजतन सा आगे पंजतन सा सचो पंजो प्यार सोगना साईं नसीर अहमद शाह तो तेरा बचो करम आगे बेशुमार सोगना साईं नसीर अहमद शाह हो सोगना साईं नसीर अहमद शाह।